टोहत खान चांडियो 6 बाल अड़ण थो छा थो थिए इहो 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 ॾिसो छा थो थिए ठीक आहे डॉक्टर बरदाग खे आउट करायो आहे ही इमरान आलमानी बीठो आहे चए थो मां छक्का 3 हणंदुसि ही इमरान आलमानी चए थो 3 छक्का हणंदोमांसि सख़्त मुक़ाबिलो आहे इहो यकीनन छक्को छक्को ॿुधाइनि पिया छक्को हिकिड़ो छक्को लॻी चुको आहे यकीनन इहो 4 रन थो इहो इमरान आलमानी चए थो चुप करे वियो इहो आलमानी दलेर बैट्समैन आहे 3 बाल 8 रन तूं ही आलमानी चए थो मां पाणी कढंदुसि सब्र करे वेही रहो ही सिंगल वठे ई कोन थो इहो छक्को यकीनन छक्को आहे फील्ड यकीनन छक्को इहो आलमानी इमरान आलमानी जंहिं टांडा ॾेई छॾिया आहिनि चांडियुनि जी टीम खे टांडा ॾेई छॾिया इमरान आलमानीअ 2 छक्का हिकिड़ो चौको वाह इमरान आलमानी यकीनन इमरान आलमानी बाक़ाइदे करे ॾेखारियो आहे ऐं चए थो चुप करे वेही रहो सिंगल वठण कार न आहे रुगो छक्का हणंदोमांसि इमरान आलमानी 2 बाल आहिनि पोइ हिते जुड़ियल चांडियो हेठां इहे मरी खटे विया इहो फिरोज चांडियो हे मरी लही हाणे ग्राउंड में ही मरी हिननि खे गुज़ारिश आहे हे मीर हसन मरी जा रांदीगर जेके चांडियुनि खे मारियो आहे मीर हसन मरी तो सख़्त मुक़ाबिलो आहे हे आलमानी खे हिननि खयो आहे ही मीर हसन मरी या रांदीगर नाच करे रहिया आहिनि मीर हसन मरी खटे वियो आहे ही वॾी ख़ुशी आहे ऐं कांटे जो मुक़ाबिलो अहिड़ो कॾहिं कोन थियो त जेको अॼु थियो आहे ही मरी सभई लही आहिनि ग्राउंड में तमाशाई जेकी वॾी महिनत सां फतेह कई आहे ऐं असां हाणे सरदार अली गुल मरी खे गुज़ारिश आहे त विनर टीम जे खटण खे इहो हाणे वरी सुभाणे